सांगड़ सैयद सूर्या बादशाह स्कूल बड़ी में सालाना इम्तिहाननि में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दणी जे मान में तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें स्कूल ॿारनि जे वालिदैन वॾे अंग में शिरकत कई। इन दौरान सैयद सूर्या बादशाह स्कूल मां पोज़ीशन हासिल कंदड़ 30 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे कैश इनाम विरहाया विया। तक़रीब में महिमान ख़ास चेयरमैन यूसी 35 जनाब रज़ा मोहम्मद मेहर, अवेज़ कुरैशी, यूसी चेयरमैन 34 जमड़ाऊ, जान अली मरी, मकसूद अहमद वसाण, नादिर बुर्दी, मंठार रिंद, ग़ुलाम यासीन शाह, सैयद अली रज़ा शाह, ज़ाहिद हुसैन शाह ऐं ॿियनि स्कूल इंतिज़ामिया ग़ुलाम अली शाह, शौकत अली वरियामाणीअ जे महिनत ऐं कारकर्दगी खे साराहियो वियो। इन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल ख़िताब कंदे चयो त सैयद सूर्या बादशाह स्कूल में हर साल ॿार पोज़ीशन हासिल कंदा। असांजो स्कूल ॿियनि स्कूलनि खां तालीम जे हवाले सां वधीक अॻिते आहे। तक़रीब में शरीक महिमाननि खे सिंधी सक़ाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।